स्वामी रामदेव महाराज जो ॾाढो सरल तरीक़ो योग सिखारण जो, तव्हां बि ॾिसंदव हिकदमि सम्झ में अची वेंदो। वधीक अगरि कुझु न करे सघो त हिकिड़ो कपाल भाती, ॿियो अनुलोम विलोम। कीअं कबी आहे कपाल भाती? ये असां नक साफ़ कंदा आहियूं त सांस ॿाहिरि छॾींदा आहियूं, हा न, ॾाढनि माण्हुनि खे न ईंदी आहे। बिल्कुलु सरल अथव। कई माण्हू रिवर्स कंदा आहिनि, ईअं कंदा आहिनि, ईअं न थींदी आहे। कपाल भाती यानी सिधो वियो, पहिरियों हिकु पेर मथो रखी करे, इहो चइबो आहे अर्ध पद्मासन। ॿई पेर मथे चाढ़ियो त पद्मासन। हिकु पेर मथे हुजे, उहो सांस खणी केवल ॿाहिरि छॾणी आहे, बस। ॿई नथुना जेके आहिनि, हिनखे चइबो आहे सूर्य नाड़ी, हिनखे चइबो आहे चंद्र नाड़ी। इन में सांस ॿाहिरि निकिरंदी, पेट खे झटको लॻंदो त जीअं हथनि में लॻंदो आहे पाणी, त छटकींदा आहियूं त हथ साफ़ थी वेंदा आहिनि। त अहिड़ी तरह सां असांजे पेट में, अतड़ियुनि में समोसा, गुलाब जामुन, आलू गुंडा, पिज़ा, बर्गर, मैगी, चटनियूं, समोसा, इहे सभु ॾकारींदा था वञूं, हा न। सम्झ में न ईंदो आहे भॻवान कोई अलॻि अलॻि थैलियूं ठाहियूं, उते ई ॾही, उते ई चांहि, हा, उते ई मिठाई, उते ई रबड़ी, उते ई ॾुध, उते ई सभु कुझु गोलमाल। त इहो सभु कीअं साफ़ थींदो? त रोज़ अगरि 10 मिंट केवल कपाल भाती कंदव, 20 मिंट न, त तव्हांजी भीतर एनर्जी वधी वेंदी, अंदरि तुरंत बीमारी पकड़े न सघंदी। त ॾाढो सरल कपाल भाती ख़ाली पेट करणी अथव, हा न। ईअं न बढ़िया कढ़ी चांवर खाई करे ऐं पकोड़ा खाई करे पोइ वियो, पेट में सूर थी वेंदो। कपाल भाती पहिरियों ख़ाली पेट करणी अथव। हा, सांस केवल ॿाहिरि, या कपाल भाती कयो, सिधो वेही करे कयो, सिधो वियो। योग दिवस आहे भाई, कयो न। पोइ हिनखे फास्ट बि करे था सघो। अरे 1 मिंट में चाहियो त इहे 100 तव्हां बिल्कुलु कपाल भातीअ जा 100 स्ट्रोक करे था सघो। एॾो जल्दी लाभ थींदो आहे। केवल कपाल भाती करण सां कम से कम 150 बीमारियुनि खां तव्हां बचंदव, केवल कपाल भाती करण सां। हा, ऐं ॿी अथव अनुलोम विलोम। अंदरि नाड़ियूं खुली वेंदियूं, नसियूं खुली वेंदियूं, स्वास्थ्य सुठो थींदो, नक, गलो, मस्तिष्क, तरावट अची वेंदी। अनुलोम विलोम ॾिसो, राइट हैंड खणो ऐं राइट नोजल पकड़ियो। हे त रोटी खाई करे पोइ बि तव्हां 2 कलाक रखी करे था सघो। ऐं खॿे चंद्र नाड़ीअ मां पहिरियों सांस खणणी आहे, वरी इहा पकड़णी आहे, वरी हेॾो सांस छॾणी आहे, वरी हेॾो सांस खणणी आहे, वरी हेॾे छॾणी आहे, बसि। इधर से लिया, इधर दिया, इधर से लिया, इधर दिया। एतिरो ई त करिणो आहे। ये होलसेल में वठंदा आहियो, चिलर में विकिणंदा आहियो, चओ हरे राम। हाँ, सब्जी बाजार में वठींदा आहियो, घर में खाराईंदा आहियो, उहो ई त कमु आहे। ॾिसो, हेॾो सांस खईंसीं, वरी हेॾे छॾियो, वरी हेॾो खणो, वरी हा, तव्हां चाहियो त ईअं बि पकड़े था सघो। हे त ॾेखारण जे लाइ तव्हांखे असां ईअं था पकड़ियूं। पहिरियों नक वक साफ़ करे वेहिजो, हा न, ईअं न थिए वरी ॿी धाराऊं वहण लॻनि। हा, कयो, आवाज़ ही नथी अचे तव्हांजी, कयो न। थोड़ी आवाज बढ़ाओ भैया, थोड़ी हवा निकले इधर, संगत को आए। हरे राम, श्री कृष्ण गोविंद। हाँ, बढ़िया। और इनमें सांस सांस में भगवान जो नालो भी खणो अथव। यही तो गाल कि प्राणायाम में भगवान जो भजन ॾाढो ध्यान सां थींदो आहे। धीरे धीरे प्राणायाम सां मन भी लगण लॻंदो आहे। ॾिसो, वाह। मंगलू राम आयो, चए पियो योग त ॾाढो सुठो लॻो, पर तव्हां जेको अनुलोम विलोम करायो था उन में थकी थो पवां। छो? हीअं हथ ईअं करे थकावट थी थिए। मां चयो कमु कर, 2 नौकर रख, हिकिड़ो हेॾो पकड़ई तुंहिंजो नक, हिकिड़ो हेॾो पकड़ई। योग त करणो ई पवंदे भाई। चओ हरे राम, श्री कृष्ण गोविंद।
नाथ नारायण वासुदेव। तेनो सांस खयो 4 बार भगवान जा नाला खणो चो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। असां तव्हांखे नथा चऊं की असांखे जेको मिठो नालो लगे तव्हांखे जेको सुठो लगे। वरी 4 बार सांस छॾियो चो हरिओम हरिओम। वरी सांस खणो हेॾे 4 बार चो जय जय झूलेलाल जय जय झूलेलाल। वरी हेॾो सांस छॾियो चो जय श्री कृष्ण। जय श्री कृष्ण। इन तरह सां असांजो सिमरन बि हलंदो